भिटशा में पंवर बिरादरी के माण्हुनि भिटशा पुलिस की ज़ातिन ऐं नौजवान की गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पंवर बिरादरी के माण्हुनि शेदाद अली, नवीद अहमद, फरमान अली पंवर, अब्दुल रज़ाक पंवर, अली हसन, फैज़ान अली पंवर ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे भिटशा पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन पारां भिटशा पुलिस ते तशद्दुद जो इल्ज़ाम लगायो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त एसएचओ भिटशा जावेद हयात पंवर पुलिस एहलकारनि सज्जाद बुघियो, अलहवरायो ख़ासकेली, गुलशेन मशहूरी ऐं ॿियनि नौजवान अलाह बख्श उर्फ़ गुड्डू पंवर के बिला जवाब गिरफ्तार करे तशद्दुद जो निशानो बणायो। नौजवान अलाह बख्श उर्फ़ गुड्डू पंवर शहर में मुसाफ़िर खानो हलाए पंहिंजो गुज़र सफ़र करे थो। पुलिस बिला जवाब मुसाफ़िर खाने ते चढ़ाई करे रिश्वत घुरी ऐं न ॾियण ते गिरफ़्तार करे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं मथस केस बि दाख़िल कयो वियो आहे। IG सिंध ऐं DIG हैदराबाद SSP मटियारी हिन वाक़े जो नोटिस वठनि नौजवान ते तशद्दुद कंदड़ एहलकारनि SHO भिटशा ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।